बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम ऐं गुड मॉर्निंग। कीअं आहियो दोस्तो? तव्हां ठीकु आहियो? मज़े में ख़ैर ख़ैरियत सां आहियो? बिल्कुलु हैप्पी। छंछरु जी त मोकल वई, पर सूमर ते तव्हांजे साम्हूं दफ़ो ॿीहर हाज़िर आहियां इन ई दुआ सां त शल अलाह साईं बाज करे। उहो मिठो रब आहे, ॾाढो प्यारो रब आहे, उनखे दिलि सां सॾींदा आहियूं त सभई दिलि जूं मुरादियूं पूरियूं थींदियूं आहिनि। सो असांजी हरदम पल पल इहा दुआ हूंदी आहे त रब पाक शल बाज करे, रहम करे। ऐं हीअ रमज़ान शरीफ़ में बाक़ी कुझु ॾिहाड़ा बचिया आहिनि, अलाह साईं तव्हां असांखे सभिनी खे रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो शाल नसीब करे। गर्मी आहे, गर्मी ईंदी थी वञे, वधंदी थी वञे, पर अञा ताईं असांजे मुख़्तलिफ़ शहरनि में वरी बि मौसम कुझु मुतदिल आहे। राति जो वरी बि थधिकार लॻी पई आहे, सुबुह ठीकु आहे, मंझंदि जो कुझु कलाक गर्मी थिए थी, पर इहो इतला आहे त सख़्तु गर्मी थी वञे। सो उन लाइ मुंड में ई असां चवंदा हलूं त पखी वीचारा जेके बेज़ुबान थियनि था, उहे ढंढनि ढोरनि ते त पाणी उन्हनि खे मिली वञे थो, पर अॼुकल्ह त मां अख़बार में पढ़ियमि पिए त अॼुकल्ह त वरी असां वटि वाह बि सुकी विया आहिनि। सो इन करे पंहिंजे घर जी छित ते को पुराणो थांव, को पाट जंहिंमें पाणी पइजी सघे उहो रखिजे कंहिं अहिड़ी जाइ ते जिथे आसानी सां थधो रहे पाणी, उते पखियुनि जे पीअण जो पाणी जो बंदोबस्तु कयो वञे त अलाह साईं आसानी कंदो। ऐं बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां, शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। उमेदु रखां थो तव्हां बि हैप्पी हूंदव, ठीकु ठाकु हूंदव, ख़ैर ख़ैर सां हूंदव। ऐं प्रोग्राम जो आगाज़ कयूं था। अॼु ॿुधाईंदा हलूं त 21 मार्च दुनिया में अॼु काफ़ी अहिड़ा ॾिहाड़ा आहिनि जेके हिक ॿिए सां मिक्स थी विया आहिनि, मिक्स एंड मैच। अॼु डाउन सिंड्रोम जो बि ॾिहाड़ो आहे, त हुन सां गॾु गॾु शाइरी जो ॾिहाड़ो बि आहे, हुन सां गॾु गॾु ॿ टे ॿिया बि ॾिहाड़ा आहिनि, उहो मां तव्हांखे इंफॉर्म कंदुसि। पर शाइरी जे हवाले सां हींअर असां टेलीफोन लाइन ते तमामु मोतबर नालो, क़दावर शख़्सियत, पंहिंजे अंदरि में ओतिरो ई इंसानी मोहबतूं, प्यारु कंदड़ ऐं ख़ुलूस सां भरपूर, न्याज़ ऐं निवड़त जो सरचश्मो, ऐं उनजे ॻाल्हाइण जे अंदाज़ में, उनजे शाइरी जे अंदाज़ में हमेशह असांखे पंहिंजाइप महसूसु थी आहे। ॾाढी शाइरीअ में बि दोस्तो हिकिड़ी क्लासिक शाइरी जेका थींदी आहे न, मिज़ाज वटां हुजे, ऐं उन मिज़ाज खे असां पढ़ियल लिखियल मिज़ाज चऊं, उन मिज़ाज खे असां संजीदा मिज़ाज चऊं, उन मिज़ाज खे असां हिकिड़ो बाक़ाइदे हिकु लिटररी ख़्याल जेके चइजनि। हिकिड़ा त उहे असांजा दोस्त शाइर आहिनि, सभई शाइर मोतबर आहिनि, पर उन में जेको साईं जिन जी शाइरी आहे उन में असांखे वॾो बैकग्राउंड नज़र ईंदो आहे, उनजो मुतालियो नज़र ईंदो आहे, उनजी वस्फ़ नज़र ईंदी आहे, सिन्फ़ नज़र ईंदी आहे, ऐं उन खां पोइ लफ़्ज़नि जी चूंड ॾाढी ज़बरदस्तु हूंदी आहे। असांजो प्यारो भाउ तमामु ज़बरदस्तु अदा अयाज़ गुल असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग अदा अयाज़। वालेकुम सलाम भाउ, सुबुह जो सलाम। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो अयाज़ भाउ? तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ख़ैरियत सां? अल्लाह जो करम आहे, तव्हां ठीकु आहियो? अल्लाह साईं महिरबानी, अल्हम्दुलिल्लाह। अयाज़ तव्हां माशाअल्लाह एतिरी ज़बरदस्त शाइरी, अॼु शाइरी जे ॾिहाड़े सां बि ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। छा चवंदो अॼुकल्ह जी शाइरी किथे बीठी आहे पंहिंजे क़दुरनि में? भाउ शाइरी त ईअं ई हलंदी आहे ज़माने खां, जॾहिं खां ॿोलो वजूद में आया आहिनि ऐं लिखण जो रिवाजु पियो, पंहिंजे अंदर जो उज़मन खे ज़ाहिर करण जो रिवाजु पियो, तॾहिं खां शाइरी ईअं ई लिखिजे पई मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। त छा त शाइरी आहे ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ एहसासनि, कैफ़ियतुनि ऐं जज़्बनि जी तर्जुमानी कंदड़। माना ॿियनि लफ़्ज़नि सां ईअं चऊं त शाइरी जेका आहे उहा ज़िंदगी आहे। सही ॻाल्हि आहे। त इहे सभु ॾींहं जेके आहिनि उहे ज़िंदगीअ जा ॾींहं आहिनि ऐं शाइरी जा ॾींहं आहिनि। पर हाणे छा आहे त सॼी दुनिया में इहो रिवाजु पियल आहे त मुख़्तलिफ़ ॾींहंनि खे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि सां उन्हनि खे जेको आहे मनसूब कयो वियो आहे। मिसाल तौरु औरतुनि जो आलमी ॾींहुं, ॿारनि जो आलमी ॾींहुं, शाइरीअ जो आलमी ॾींहुं। त उन ॾींहं सां अॼोके ॾींहं खे 21 मार्च खे मख़सूसु कयो वियो आहे। शाइरी त बसि सिलसिलो आहे ऐं सफ़र आहे हिकिड़ो तख़लीक़ जो जेको पियो हले थो। ऐं मां सम्झां थो त असां वटि त सिंध में असांखे ख़ुशि थियणु खपे त असीं ख़ुदि आहियूं इन हवाले सां त असां वटि तमामु घणा शाइर आहिनि ऐं उन्हनि में घणा शाइर सुठा शाइर आहिनि। ईअं कोन्हे को त असां वटि सिर्फ़ु घणा ई आहे, पर उन्हनि मां काफ़ी शाइर आहिनि उहे तमामु सुठो लिखनि था, ख़ासि करे असांजा नौजवान दोस्त। बिल्कुलु ईअं आहे अयाज़। पर हिकिड़ो हाणे बि लिटरेचर फेस्टिवल में, सिंध लिटरेचर फेस्टिवल में इहा ॻाल्हि पई थी त शाह लतीफ़ साईं खां शेख अयाज़ ताईं जो जेको दौरु आहे जंहिंमें काफ़ी शयूं अचनि थियूं, ऐं उन शेख अयाज़ खां पोइ हाणे ताईं वारो बि हिकिड़ो दौरु हलंदड़ आहे जंहिंमें नौजवान बि आहिनि, जंहिंमें
उहे ज़हन बि आहिनि जंहिंजा ज़हनी पोरिया ज़बरदस्त शानदार रहिया आहिनि त इहो सिलसिलो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां पहिरियां जो बि आहे। पोइ जेकॾहिं असां शुरूआती शाइरनि खां वठी शुरू कयूं सिंधी शाइरी जे हिसाब सां ख़ासि तौर ते असां चवंदासीं त सिंधी शाइरी में बि त हिकिड़ियूं वॾियूं आलमी सतह ताईं जूं ख़िदमतूं ॾिनल आहिनि न। जी बिल्कुलु, जो सभिनी ॿोलियुनि में वॾा शाइर पैदा थिया आहिनि। ऐं जीअं असां वटि लतीफ़ साईं पैदा थियो आहे, असां वटि सचर साईं पैदा थियो आहे, या उन्हनि खां अॻु में बि असां वटि जेके वॾा शाइर पैदा थिया जिन लतीफ़ साईं खे रस्तो ॾेखारियो। शाह करीम आहे, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी आहे, मियो शाह इनायत रिज़वी आहे, काज़ी काज़म आहे। त इहो सिलसिलो त सदियुनि खां हलंदड़ आहे, पर हाणे लाज़मी आहे उन में छंड छाण थींदी आहे वक़्त सां गॾु। मिसाल तौरु लतीफ़ जे दौर में खोड़ शाइर हूंदा, अकेलो शाइर कोन हो लतीफ़ पंहिंजे दौर जो, पर हुन छो त आम माण्हुनि जी ॻाल्हि कई ऐं आम माण्हुनि जे जज़्बनि जी तर्जुमानी कई, इन जे करे हिकिड़ो वॾो शाइर थी करे उभरियो। ऐं अॼु ताईं उनजी शाइरी जेका आहे उहा पंहिंजो सॼे मुल्क खे, सॼी सिंध खे, सॼी दुनिया खे जेको आहे पंहिंजे फैज़याब करे रही आहे। त इहो सिलसिलो ईअं ई हलंदड़ आहे, सदियुनि खां इहो हलंदो आहे। ऐं जेसि ताईं इहा तहरीक हलंदी रहंदी दुनिया में ऐं शाइरी हलंदी रहंदी, तेसि ताईं तव्हां ईअं सम्झो त ज़िंदगी हलंदी रहंदी। ईअं तव्हां इहे तर्जुमान आहे। न न बिल्कुलु ईअं आहे। पर हिकिड़ा शाइर उहे आहिनि जेके पाण खे वॾा शाइर सम्झनि था, हिकिड़ा शाइर उहे आहिनि जेके वरी माण्हू वॾो अवामी शाइर बणायो छॾनि। त इन जो फ़र्क़ु कीअं कजे त केरु केतिरो क़दावर आहे कंहिंजी? इहो त हाणे वक़्तु ई कंदो आहे, पढ़ंदड़ कंदा आहिनि या ॿुधंदड़ कंदा आहिनि। ऐं शाइरी वाई दाइमियत रखंदी आहे जंहिंमें आम माण्हू जे जज़्बनि जी तर्जुमानी थियल हुजे। तव्हां आम माण्हू जी ॻाल्हि कंदो त तव्हांजी शाइरी खे दाइमियत मिलंदी ऐं उनखे उहा अमरता मिलंदी ऐं उहा क़ाइमु रहंदी। बाक़ी जेकॾहिं कोई माण्हू पाण खे चवे त भई मां सभ खां उत्तम आहियां त हिन सां को फ़र्क़ु कोन थो पवे। हिकिड़ो इहो वक़्तु ई आहे, थी सघे थो त हुनजी जुदाई जेके माण्हू मौजूदु आहिनि ऐं उहो असर रसूख़ वारो माण्हू आहे, हैसियत वारो माण्हू आहे, त उहे हुनजे साम्हूं हुनखे इहो बावर कराइनि त भाई बराबरि तूं अज़ीम शाइर आहे। पर शाइरी अज़ीम हूंदी आहे, शाइर बिल्कुलु ईअं आहे। पोइ उहो भागू भान हुजे, काज़ी कादन हुजे, हुन खां वेंदे अॼु ॾींहं ताईं जो जेको शाइर हुजे, सभिनी पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कयो आहे। अदायाज़ तव्हां हिन शाइरी वारे ॾिहाड़े ते पंहिंजे नए किताब मां का असांखे का कुझु ॿुधायो ताकी हीअ ॿई सिलसिला हिक ॿिए सां गॾिजी सघनि। हींअर त ज़हन में कोन्हे, हलो ठीकु आहे। मां हिकिड़ो शेर बसि तव्हांखे ॿुधाए थो छॾियां। बिल्कुलु बिल्कुलु। त मिटीअ खे मान जे ॾींदे मिटीअ जो मान थी वेंदे। वाह 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 वाह। मिटीअ खे मान जे ॾींदे मिटीअ जो मान थी वेंदे, जॾहिं तूं इश्क खे सम्झो तॾहिं इंसान थी वेंदे। वाह वाह वाह, ज़बरदस्त। वॾी महिरबानी अदायास, वॾी महिरबानी भाउ, महिरबानी। लिखण न पंहिंजे वस, पढ़ण न पंहिंजी बात। लिखण न पंहिंजे वस, पढ़ण न पंहिंजी बात। जे ॾातार ॾिनी ॾात त काग़ज़ कारा थी पवंदा। त इहा बि हिकिड़ी ॾात आहे शाइरीअ जी। जंहिं जंहिंखे अचे, जंहिं जंहिंजो ज़हन लड़े, जंहिं जंहिंजे वक़ूफ़ में इहे शयूं अचनि, पोइ जेको ज़हनी पोरियो थिए थो, जेको सर्जे थो पंहिंजे काग़ज़नि ते, ऐं पोइ उहे ख़्याल इंसान खे कॾहिं काॾे वठी वञनि था, कॾहिं काॾे वठी वञनि था। ऐं उन सां गॾोगॾु शाइरी एॾी ज़बरदस्ती आहे दोस्तो, त जिथे असां मुंझी पवंदा आहियूं, जिथे असां खुटी पवंदा आहियूं, जिथे लफ़्ज़ साथ नाहिनि ॾींदा, जिथे असांजा अंदाज़ नाहिनि सम्झाए वेंदा, जिथे असांजे मुंहं जे तासुरात खे सम्झ न वेंदो आहे, उते के ॿ लाइनूं असांजे ॼण त पूरे किसे जी अकासी करे छॾियूं। ऐं असां त हमेशह मूंखे हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्तु वणंदो आहे, किथे किथे कंहिं इंसान जा मयार माप बि आहिनि, कंहिंजे लाइ कंहिंजी शख़्सियतुनि खे कयो वेंदो आहे। त हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्तु शेर आहे त के माण्हू जेके नेगेटिव क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, उहे असांखे अक्सर एक्टिव नज़र ईंदा आहिनि। जेके पॉज़िटिव अप्रोच रखंदड़ दोस्त हूंदा आहिनि, या माण्हू हूंदा आहिनि, या अदियूं या भाउर हूंदा आहिनि, उहे हमेशह पैसिव नज़र ईंदा आहिनि। उनजे अंदरि में उदमा हूंदा आहिनि, ख़ामोशियूं हूंदियूं आहिनि, पर भरम खे नाहिनि टोड़ींदा, पंहिंजे भरम खे क़ाइमु रखंदा आहिनि। पोइ किथे उहो भरम नंढ वॾाई जी सूरत में हुजे, किथे उहो भरम पंहिंजे हैसियत जे हवाले सां हुजे, किथे उहो भरम घणनि शयुनि खे बचाइण जे हवाले सां हुजे। त भरम क़ाइमु रखण वारा माण्हू मुंहिंजी नज़र में वधीक मोतबर हूंदा आहिनि, जेके भरम खे क़ाइमु रखंदा आहिनि। भरम खे क़ाइमु रखणु हर कंहिं माण्हूअ जे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे। उहो चवंदा न, ॾाढो ज़बरदस्तु मूंखे उर्दू जो शेर हूंदा त माना के कुझु औरों के मुक़ाबले में कुछ ज़्यादा पाया नहीं मैंने,
माना कि औरों के मुकाबले में कुछ ज़्यादा पाया नहीं मैंने, हाँ मगर खुश हूँ कि ख़ुद को गिरा कर कुछ उठाया नहीं मैंने। के माण्हू अहिड़ा बि थींदा आहिनि। मुल्की हालात ते हलूं था हींअर हिकु दफ़ो ॿीहर ऐं मुल्की हालात केॾांहुं वठी पिया वञनि, छा पियो थिए। ऐं इस्लामिक कॉन्फ्रेंस हिकु दफ़ो ॿीहर पाकिस्तान में 48 जेका इस्लामिक कॉन्फ्रेंस सां थिए पई, उन में ॿाहिरां डेलीगेट्स बि हिते अची चुका आहिनि, की अचनि पिया, की अॼु ईंदा, की सुभाणे ताईं पहुची वेंदा। उन लाइ अदा ज़ुल्फ़कार गरमाणी असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। कहिड़ो हाल आहे ज़ुल्फ़कार भाउ, ठीकु आहियो? बिल्कुल खैरियत। मॉर्निंग कूल आया, हालात हॉट आहिनि? बस गर्मी, सियासी गर्मी, मौसम वारी गर्मी। तव्हांजा मिज़ाज त थधा आहिनि न दा ज़ुल्फ़कार? बिल्कुल, सूरत हाल इस्लामाबाद जी नेशनल इंटरनेशनल लॻी पई आहे ऐं उन खां अलावा आदम एतमाद जी तारीख़ बि आहे। हा बिल्कुलु, नेशनल इंटरनेशनल आहे, अॼुकल्ह मल्टीनेशनल लॻी पई आहे। छा चवंदो, छा हालात काॾे पिया वठी वञनि? बेतमादी खे ॾिसूं या ॿाहिरां डेलीगेट्स ॾिसूं, रिकॉर्डिक ज़बरदस्त न्यूज़ आई आहे कल्ह असां वटि, इन्हनि सभिनी खे तव्हांजो छा तजियो आहे? मुंहिंजो ख़्याल आहे त हींअर OIC जो जेको इजलास आहे उन हवाले सां इस्लामाबाद में त पार्लियामेंट वारे पासे त उहा गहमा गहमी वधीक आहे, पर उन खां ॿाहिरि जेका सूरत हाल आहे उन में प्रेस कॉन्फ्रेंस, ॿिया जेके मामला आहिनि, जलसनि जूं तयारियूं, उहे वधीक नज़र अचनि थियूं। ऐं साॻिए वक़्तु इहो त इंतज़ारु हो त क़ौमी असैम्बली जो इजलास तलब थिए थो या नथो थिए, त उहो इंतज़ार बि ख़तमु थियो आहे। 25 तारीख़ जुमे जे ॾींहुं 11 वॻे क़ौमी असैम्बली जो इजलास बि तलब थियो आहे। हाणे हिन में इहो बहस आहे त स्पीकर इजलास त तलब कयो आहे, पर हिन इजलास जे अंदरि सिर्फ़ु ईअं हूंदो त इजलास तलब थींदो ऐं कलाक जे अंदरि ई या 15 मिंटनि जे अंदरि ई स्पीकर उनखे मुलतवी करे छॾींदो या छा थींदो। हाणे उनजो इंतज़ारु आहे ऐं घणे क़दुरु सूरत हाली या त स्पीकर इजलास तलब कंदो ऐं तलब करण जे फौरी तौर ते इजलास खे मुलतवी करे छॾींदो। तंहिं करे हिकिड़ो आईनी जेको बहरान आहे उहो असांखे नज़र अचे थो। इमरान ख़ान जी इहा कोशिशि आहे त मामले खे पार्लियामेंट जे अंदरि इजलास घुराए कानूनी ज़रूरत पूरी कजे ऐं उन खां पोइ इजलास मुलतवी करे कंटिन्यू वज़ीर आज़म रहिजे। त फ़िलहाल इहा सूरत हाल नज़र अचे थी। अच्छा, बहरहाल कुझु धुरियूं त हुन पासे आम त एक्टिव थींदे नज़र अचनि पियूं गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां। ईअं आहे त इमरान ख़ान जी इहा कोशिशि आहे त हीउ जेको पार्लियामेंट जे अंदरि यानी अदम एतमाद जी तहरीक ऐं बिल्कुलु हिकिड़े साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां बसि स्पीकर चवंदो त अदम एतमाद जी तहरीक, हुन खां पोइ वोटिंग थींदी, त इहो इमरान ख़ान जे ज़हन में नज़र नथो अचे। इमरान ख़ान चाहे थो त डी चौक ते जलसे जी सूरत में फ़ैसिलो थिए, अवाम ॿाहिरि निकिरे। हेॾां बि तव्हां सिंध हाउस वारो हिकिड़ो मामिलो ॾिठो त उते केतिरी सूरत हाल ख़राब थी ऐं बिल्कुलु उन वक़्तु इहा सिंध हाउस वारी सूरत हाल ख़राब थी जॾहिं शेख रशीद प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त असां सिंध हाउस खे सिक्योरिटी ॾींदासीं, उते चढ़ाई कोन थींदी ऐं पुलिस उते न वेंदी। उनजे अधु कलाक खां पोइ कारकुन उते पहुता, सिर्फ़ु कारकुन न बल्कि 2 MNA जेके उहे पंहिंजनि गाॾियुनि में पहुता। तंहिं करे हुकूमत जो मौक़िफ़ हिकिड़ो हुजे थो ऐं अमली तौर ते मैदान ते जेका सूरत हाल हुजे थी उहा ॿी हुजे थी। त हीअ जेका सूरत हाल आहे हींअर अफ़रा तफ़री वारो माहौल पैदा करण जी कोशिशि थिए पई। हाणे ॿिए पासे तव्हां ॾिसो त गुज़िरियल ॾींहुं बिलावल भुट्टो ऐं शहबाज शरीफ़ बि चयो आहे त जेकॾहिं स्पीकर जे नियत ईअं हूंदी त इजलास घुराए असां मुलतवी कंदासीं त उन जे बजाए असां असेंबली जे अंदरि धरणो हणंदासीं। त जेको 23 तारीख़ ते इजलास तलब थियण जी ॻाल्हि हुई त उहो इजलास 25 तारीख़ ते थी वियो। त हाणे जेकॾहिं 25 तारीख़ ते इजलास थींदो बि ऐं धरणो वेहंदा बि, तेसिताईं OIC जा जेके महिमान आहिनि उहे वापसि हलिया वेंदा। त इन सॼी सूरत हाल जे अंदरि हाणे ॾिसिजे त बिलावल हुजे या वरी शहबाज शरीफ़ हुजे त उहे इन सॼे मामले खे कानूनी तरीक़े सां कीअं हैंडल कनि था। पर फ़िलहाल अहिड़ी सूरत हाल आहे जंहिंमें ॿई धुरियूं चाहिनि थियूं त चाहे असेंबली जो अंदरि फ्लोर हुजे चाहे डी चौक हुजे, ॿिन्ही जॻहियुनि ते सूरत हाल धरणे तरफ़ वञे पई ऐं एहतिजाज जी सूरत में फ़ैसिले या नतीजा कुन मरहले ॾांहुं वधण जी थिए पई। पर हाणे ज़ाहिर आहे त हिन सॼी सूरत हाल में अफ़रा तफ़री वारो माहौल अफोर्ड न थींदो। उन करे इहा कोशिशि ॿिन्ही तरफ़नि खां आहे त जलसा कजनि, पर वरी उन्हनि ते हिकिड़े किसान तव्हां शेख रशीद जी काल्ह प्रेस कॉन्फ्रेंस ॾिसो त जी हुन में जहिड़े तरीक़े सां हुन OIC खे थोरे हवाले सां रुकण जे हवाले सां जेको रिएक्शन ॾेखारियो उहो ॾाढो हार्ड हुयो न। जी इहो हिकिड़ो त बिलावल भुट्टो जॾहिं चयो त असां धरणो हणंदासीं त हिकिड़ो त रिएक्शन इहो आयो त हीअ त हाणे जेको OIC जो प्लेटफॉर्म आहे इहो शुरूआती ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब सां थी हुई
तंहिं करे बिलावल भुट्टो जॾहिं इहा ॻाल्हि कई, पर ही अपोज़िशन जी हिकिड़ी अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो नुक़्तो आहे त हू दबाव विझणु चाहिनि था, जीअं हुननि स्पीकर ते दबाव विधो या उन खां पोइ हिननि चयो त असां बि लॉन्ग मार्च कंदासीं, असां बि धरणो हणंदासीं। पर फ़िलहाल अहिड़े क़िस्म जी सूरत-हाल ज़ाहिरात आहे न त 27 तारीख़ ते इमरान ख़ान बि धरणो हणी वेही रहे डी चौक ते, ही बि अची धरणो हणनि त ज़ाहिरात इहा हिकिड़ी सूरत-हाल ख़राब हूंदी। पर ज़ाहिर आहे अपोज़िशन बि पंहिंजा पता खेॾे पई ऐं उनखे हिकिड़ो इज़ाफ़ी सम्झो पियो वञे त शहबाज़ शरीफ़ या बिलावल भुट्टो चयो त असां OIC जे इजलास दौरान धरणो हणंदासीं, त इहा सूरत-हाल थोरो इज़ाफ़ी हुई। पर बाद में उन्हनि इन ॻाल्हि जी तरमीम बि कई त असां OIC जे महिमाननि खे वेलकम कयूं था। ऐं तव्हां ॾिसो त क्रिकेट मैच जेका हिते रावलपिंडी में टेस्ट मैच वनडे T20 उहा बि लाहौर शिफ्ट कई हुई, इन करे ई शिफ्ट कई हुई, 4 मैचेस शिफ्ट त अहिड़े क़िस्म जी सूरत-हाल आहे। पर हाणे ॾिसजे त हिन हफ़्ते जे अंदरि छा थो थिए 25 अच्छा, तव्हां इस्लामाबाद में वेठा आहियो त इस्लामाबाद हूअं बि दुनिया में इहो चयो वेंदो आहे ज़ुल्फ़कार त जेके बि इक़्तिदारी ऐवाननि वारा शहर हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते वरी जेके गादी वारा हंध हूंदा आहिनि, उहे ॾाढा साज़िशुनि जा मर्कज़ रहिया कोठिया वेंदा आहिनि। तव्हां बि उन शहर में रहो था, उन इक़्तिदारी शहर सां तव्हांजो तालुक़ु हींअर जुड़ी चुको आहे, त छा ख़्यालु आहे त तव्हांखे त पल पल हिकिड़ी नई ख़बर ईंदी हूंदी कननि ताईं, वरी जेसि ताईं तव्हां एतबार कयो उनखे यकीन में बदिलायो, पोइ तव्हां रिपोर्ट कयो, कॉम्पिटिशन बि आहे ऐं वरी हर को ब्रेकिंग न्यूज़ ॾांहुं बि वधण जी कोशिशि थो करे, त इहो सहाफ़ियुनि ते पिणु हिकिड़ो प्रेशर आहे? हा, इन हवाले सां तव्हां ॾिसो त कोशिशि इहा ई आहे त वधि खां वधि जेकी हिकिड़ो ताक़त जो तवाज़ुन थिए थो न, त उन ताक़त जे तवाज़ुन जे अंदरि पार्लियामेंट जे अंदरि, पार्लियामेंट खां ॿाहिरि अपोज़िशन जूं मुलाक़ातूं, इन में तव्हां ॾिसो त कुझु ख़बरूं अहिड़ियूं अचनि थियूं जंहिंमें जीअं तव्हां ॾिसो गवर्नर रूल जो हिकिड़ो मामिलो आयो त उहो शेख रशीद जे तरफ़ां तजवीज़ आई, फौरी तौर ते उहो मामिलो TV चैनल्स ते आयो। गुज़िरियल ॾींहुं मौलाना फज़ल रहमान ऐं शहबाज़ शरीफ़ जी मुलाक़ात जी ख़बर आई, पर बाद में इहो चेक कयो वियो त मौलाना शहबाज़ शरीफ़ जी मुलाक़ात न थी आहे। हिन खां अॻु में मौलाना चयो त तव्हां ख़बरूं हलाए छॾियूं त आसिफ़ ज़रदारी ऐं मौलाना जे विच ते टेलीफोनिक राब्तो थियो आहे, असांजो टेलीफोनिक राब्तो कोन थियो, त अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो माहौल ज़रूरु हुजे थो जिथे ख़बरुनि जो कॉम्पिटिशन ऐं उन खां अलावा सियासी गहमा गहमी ऐं ईअं बि थिए थो त खोड़ सारियूं मुलाक़ातूं ऑफ द रिकॉर्ड थियनि थियूं सियासतदाननि जे विच ते। जीअं गुज़िरियल ॾींहुं असां डिस्कस कयोसीं त मुलाक़ातूं इस्लामाबाद ऐं लाहौर खां ॿाहिरि बि वञी कनि था खुफ़िया तरीक़े सां, ख़बर न पए। त इहा सॼी अहिड़ी सूरत-हाल आहे जंहिंमें हर धुर कोशिशि करे पई त मामले खे आइनी तरीक़े सां हिकिड़ो स्मूथ अंदाज़ में ट्रांज़िशन थिए त इमरान ख़ान, हाणे इमरान ख़ान जे पंहिंजे इजलास जे अंदरि माइनस इमरान ख़ान जो फार्मूला बि साम्हूं आयो त जेकॾहिं इमरान ख़ान हटी वञे या उस्मान बुज़दार बि हटी वञे त मामिलो वरी कंहिं अफ़रा तफ़री खां सवाइ अॻिते हले। पर मुंहिंजो ख़्यालु आहे इहा सूरत-हाल ईअं थिए न पई। हाणे माज़ी जो तजुर्बो ॿुधाए थो त अॻु में बि जॾहिं अहिड़े क़िस्म जी सूरत-हाल आई आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो या वरी गुलाम इसहाक़ खान या नवाज़ शरीफ़ ऐं गुलाम इसहाक़ खान हिक ई वक़्त में सदर, जॾहिं उन वक़्त में 58 2B जा पावर हूंदा सदर वटि, त पोइ उन्हनि खे चयो वेंदो हो त भई तव्हां ॿई इस्तीफ़ा ॾेई वञो। हाणे ॾिसजे त सूरत-हाल वञे कहिड़े पासे पई, त वज़ीर आज़म इस्तीफ़ा पियो ॾे, अदम एतमाद जी तहरीक खे मुंहुं पियो ॾे, या हिक ई वक़्त में वज़ीर आज़म ऐं उस्मान बुज़दार उहे ॿई वञनि पिया, या नई इलेक्शन काल थिए पई। पर फ़िलहाल मामिलो अञा आइनी बि आहे, कानूनी बि आहे, त साॻिए वक़्त में हिकिड़ी अफ़रा तफ़री वारी सूरत-हाल बि पैदा थिए पई। हाणे माज़ी में त अहिड़ा तजुर्बा रहिया आहिनि जंहिंमें जमहूरियत खे बि नुक़सानु थियो आहे, रशीद उहा ॻाल्हि बि करे पियो त तव्हां 1.5 साल इंतज़ारु कयो, ईअं न थियो त 10 साल तव्हांखे इंतज़ारु करिणो पए। ऐं साॻिए वक़्तु ईअं बि थिए पियो त शहबाज़ शरीफ़ जे तरफ़ां बार बार अचे पियो त क़ौमी हुकूमत क़ाइमु कंदासीं, जेकॾहिं इमरान ख़ान हटी वञे त क़ौमी हुकूमत क़ाइमु कंदासीं। तंहिं करे फार्मूला तमामु घणा आहिनि ऐं ईअं बि आहे त डी चौक ते थी सघे थो त वॾो हंगामो बि थी वञे, त हाणे उनखे रोकण जी कोशिशि बि थिए पई त मामले खे जमहूरी अंदाज़, आइनी अंदाज़ में हल कजे। न त पोइ हेॾी जेका आलमी कॉन्फ्रेंस थिए पई, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके दुनिया जा एॾा लीडर्स अचनि पिया उहे वेल अवेयर हूंदा आहिनि त उनजी पंहिंजे मुल्क जी सिचुएशन छा आहे, अगरि एग्रीमेंट जेको बि थींदो आहे, मुआहिदा थींदा आहिनि, ख़्याल वंडिबा आहिनि, करारदादूं मंज़ूरु थींदियूं आहिनि, त उन में छा उन्हनि जे ज़हननि में बि अहिड़ा सवाल हूंदा आहिनि त पाकिस्तान जी पंहिंजी अंदरूनी सूरत-हाल एतिरी का मुस्तहकम नज़र नथी अचे सियासी हवाले सां, त इन जाइ ते हू कहिड़ा करारदादूं कहिड़े तरीक़े सां थी सघनि थियूं, कहिड़ियूं शयूं मतिलबु पाए तकमील ते पहुचनि? OIC जो जेको ॾिसो न प्लेटफॉर्म आहे, उहो प्लेटफॉर्म आहे मुख़्तलिफ़
सिर्फ़ु उन जो इंटरनल पॉलिटिक्स सां तालुक़ु हूंदो न आहे। सही। ऐं वरी तव्हां जीअं ॾिसां हाणे क्रिकेट मैच जो हिकिड़ो मामिलो हो त क्रिकेट मैच बि उहा हिकिड़ी टेस्ट मैच रावलपिंडी में थी आहे। बिल्कुलु जंहिं ॾींहं ते इहो टेस्ट मैच जो हिते मरहलो हले पियो त बिलावल भुट्टो जो लॉन्ग मार्च कराची खां हिते पहुची चुको हो ऐं उन लॉन्ग मार्च खे रोकियो वियो त तव्हां रावलपिंडी बाद में पहुचो जॾहिं टेस्ट मैच जो फ़ैसिलो थी चुको हुजे। त अहिड़े क़िस्म जी सूरत हाल आहे त हींअर जेको OIC जो मामिलो आहे त OIC जे अंदरि मामला जेके आहिनि उहे ख़ासि तौर ते इंटरनेशनल मामला आहिनि ऐं जेकी इस्लामिक जेके मुल्क आहिनि उन्हनि जी हिकिड़ी शिरकत आहे त उन्हनि जा हिते सिफ़ारत खाना आहिनि ऐं उहे मुस्तक़िल हिते सिफ़ारत खाना जेके उन्हनि जा आहिनि त उन्हनि खे हिन अंदरूनी सूरत हाल जी बि ख़बर आहे। तक़रीबन मुल्कनि जे अंदरि अहिड़े क़िस्म जी सूरत हाल रहंदी आहे। ॿिए पासे सियासी गहमी बि हूंदी आहे त रांदियूं बि हूंदियूं आहिनि ऐं उन खां अलावा जेके आलमी कॉन्फ्रेंस बि हलंदियूं आहिनि त उन OIC जे प्लेटफॉर्म खे या OIC जी कॉन्फ्रेंस खे कंहिं बि हवाले सां तव्हां ॾिसो इलाइक़ो सॼो रेड ज़ोन हींअर FCA फौज ऐं रेंजर्स जे हवाले आहे। मोकल जो ऐलान कयो वियो आहे कुझु ॾींहं इस्लामाबाद में। जी मां जो इस्लामाबाद में मोकल जो बि ऐलान कयो वियो आहे न। मोकल बिल्कुलु। ऐं उन खां अलावा जेका रिक्विज़िशन अपोज़िशन जे तरफ़ां जमा थियल हुई त उहा 8 तारीख़ हुई त इजलास 3 तारीख़ ते तलब थियणो हो पर हिन मोकल जे करे हाणे आइनी जेका ज़रूरत आहे उहा 25 तारीख़ ताईं थी वई आहे त 25 तारीख़ ते हाणे क़ौमी असम्बली जो इजलास बि तलब थी वियो आहे त स्पीकर माना आइनी कानूनी रस्तो अख़्तियार बि करे पियो ऐं ॿिए पासे इल्ज़ाम बि उन ते आहे त हू गैर कानूनी तरीक़ा बि अख़्तियार करण तरफ़ वञे पियो। पर हाणे ज़ाहिर आहे त जॾहिं इजलास थिए सुबुह जो 11 वॻे क़ौमी असम्बली जो हुन खां बाद में ॾिसिजे त हाणे क़ौमी असम्बली जो स्पीकर इमरान ख़ान जो चवणु वठे थो या आइनी तरीक़ा अख़्तियार करे थो। ठीकु आहे, वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार भाउ, ॾिसूं थिए छा पियो। वॾी महिरबानी, लख रुपया तव्हांजो। अॼु असां जॾहिं प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं त स्टार्ट वरितोसीं शाइरी। अॼु शाइरी जो बि ॾिहाड़ो आहे आलमी हवाले सां ऐं हुन सां गॾोगॾु जेके डाउन सिंड्रोम जा ॿार आहिनि उन्हनि खे बि तवजह जी ज़रूरत आहे। कंहिंखां घटि न आहिनि हूंदा, हुनजो पंहिंजो स्टाइल हूंदो आहे, हू पंहिंजे मिज़ाज वारा थियनि था पर उनजे पुठियां का थोरी घणी कुदरत जी का ॻाल्हि चइजे, का रम्ज़ चइजे जेके असांखे डील करण जो आर्ट असांखे अचणु खपे। उहो बिल्कुलु सही हूंदा आहिनि ॿार पर असांखे उन सां कीअं डील कजे, कीअं ॻाल्हाइजे, उनखे केतिरी इम्पोर्टेंस ॾिजे उहो असां ते डिपेंड करे थी। उहो चयो आहे न त दरवाज़ो खड़कियो त ॿार चयो त मां कचिरे वारो आयो त मां चयुसि पुटु कचिरे वारा त असां आहियूं, हू त सफ़ाई करण वारो आहे। सो इन करे असां वटि जेके असांजा लफ़्ज़, रवैया, लहजा उहे ॾाढी इम्पोर्टेंस रखंदा आहिनि त असां माण्हुनि सां डील कीअं कंदा आहियूं, असां उन्हनि खे एक्सेप्ट कीअं कंदा आहियूं। दुनिया में कॾहिं कुझु बि थी सघंदो आहे, का बि शइ हमेशह मुस्तक़िल न आहे हूंदी। इन करे घणनि घरनि में, घणनि फैमिलीज़ में, घणनि माण्हुनि जी ज़ाती ज़िंदगी में के अहिड़ा हादसा उनखे हमेशह लाइ कुझु ॿियो करे छॾनि। सो इन करे अॼु असां वटि डाउन सिंड्रोम जो जेको हीउ आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे उनजे पुठियां बि इहा ई कोशिशि आहे त जेके असांजा घर भाती जेके घटि ख़बर आहे या उन्हनि सां डीलिंग जो डाउन आहे त उहे कीअं डील कनि। उन लाइ असां वटि ॿ मोज़िज़ महिमान मौजूदु आहिनि जेके प्रैक्टिकली हिन फील्ड खे डील कनि पिया, असांखे ॿुधाईंदा, सम्झाईंदा ऐं असांखे इन्हनि ॿारनि जे मुतालिक़, इन्हनि माण्हुनि जे मुतालिक़ थोरी ॼाण ॾींदा ताकी असां थोरो सम्झी सघूं, उन्हनि सां डील करण जो अंदाज़ मटाए सघूं। सो अॼु असांजा मोज़िज़ महिमान आहिनि साईं ग़ुलाम अली निज़ामाणी साहिबु, पाण DG आहिनि ऐं पाण इन ई शोबे सां रिलेटेड आहिनि, पाण डील कनि पिया इन्हनि शयुनि खे पूरी सिंध में त कहिड़े तरीक़े सां इन्हनि सां डील कजे ॿारनि सां। हिन सां गॾु साईं अदा आबिद लाशारी, पाण अदा ज़बरदस्त हिकिड़ो सेंटर हलाइनि पिया नवाबशाह में, उहे बि स्पेशल ॿारनि जे हवाले सां जेके ॿार हली फिरी नथा सघनि या उन सां ॿियनि हवालनि सां के डिसेबिलिटीज़ आहिनि त उन सां कीअं उन्हनि जे लाइ सहूलियतूं पैदा कयूं आहिनि। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कहिड़ो हाल आहे अब्बास साहिबु, तव्हां ठीकु आहियो? अल्लाह जी शुक्र, तव्हां ख़ुशि वेठा? तव्हांखे भली कार चऊं था, वॾी महिरबानी। साईं निज़ामाणी साहिबु, तव्हांखे भली कार चऊं था। निज़ामाणी साहिबु, केतिरा अहिड़ा मर्कज़ आहिनि असांजी सिंध में जेके इन क़िस्म जे ॿारनि खे डील कनि था ख़ासि तौर ते? अच्छा, हिन में जेको आहे ख़ासि तौर ते को अहिड़ो स्पेशल अलॻि सां जी स्कूल या मर्कज़ न आहे जेको सिर्फ़ु जेके ॿार या वॾा विथ डाउन सिंड्रोम हुजनि उन्हनि खे डील कंदा हुजनि। ठीकु। पर सिंध गवर्नमेंट जा 66 अहिड़ा स्कूल हलनि पिया पूरी सिंध में जिते ॿियनि माज़ूरियुनि सां गॾु माण्हू जेके आहिनि, ॿार आहिनि, उन्हनि सां गॾु डाउन सिंड्रोम जा ॿार बि उते दाख़िल आहिनि ऐं उहे बि तालीम हासिलु कनि था। जी साईं। त पोइ घणा ॿार, तक़रीबन लॻभॻि 2 लख ॿारनि जी तादाद आहे?
सर पूरो डेटा असां वटि न आहे, पर हिकु रिसर्च मुताबिक़ पाकिस्तान में 2 लख खां वधीक माज़ूर जेके डाउन सिंड्रोम ॿार रहनि था। उन ॿार बि आहिनि, वॾा बि आहिनि, पर असां अक्सर ॿार चऊं था इन करे जो इन्हनि जो IQ लेवल 50 ताईं हूंदो आहे बसि। उन करे हिन ॿारनि जी 63 साल ताईं उमिरि ॼमार ज़रूरु हूंदी आहे कि पर 8-9 साल जे ॿार ताईं माना हिन जो दिमाग़ु हूंदो आहे। पर तंहिं हूंदे बि अगरि इन ॿारनि ते असां इहा इन्हनि जी तरबियत ॾियूं, उहो तालीमी तरबियत गॾोगॾु हुजे जंहिंखे असां रिहेबिलिटेशन चवंदा आहियूं, त अगरि मुस्तक़िल असां हलाईंदा रहूं त इहे ॿार बि असांजी आम ज़िंदगी जो हिसो थी सघनि था, नौकिरी करे सघनि था, कमु करे बि सघनि था, कराए बि सघनि था। ऐं खोड़ सारा मिसाल असां वटि पूरी दुनिया में मौजूदु आहिनि। अच्छा निज़ामानी साहिब खे हिकु दफ़ो ॿियो थो चवां, असां वटि बि अहिड़े क़िस्म जा ॿार अची चुका आहिनि डाउन सिंड्रोम वारा, हुननि सां डीलिंग जो अंदाज़ थोरो चेंज करिणो पवंदो आहे असांखे। बिल्कुलु उनजी ट्रेनिंग हुनजी थींदी आहे, पर मां चवंदो आहियां त असांजी बि ट्रेनिंग थियणु खपे न साईं। बिल्कुलु 100%। हीअ ॿार जेके आहिनि इहे असांखे 2 शयूं सेखारीनि था जेके असां सम्झी नथा सघूं। हिकु सचो प्यारु ऐं ॿियो परफेक्ट जॉब। इहा इन्हनि जी ख़ुशूसियत आहे त तव्हांखे जेकॾहिं प्यारु सिखणो आहे, ट्रू लव सिखणो आहे, त तव्हां कंहिं डाउन सिंड्रोम वारे सां दोस्ती रखो ऐं तव्हांखे हू ॿुधाईंदो त सचो प्यारु छा थींदो आहे। ऐं मतिलबु हू जॾहिं बि तव्हां सां मिलंदा दिलि सां मिलंदा, उन्हनि जे चहिरे ते मुनाफ़िक़त न हूंदी। जीअं फ़रिश्ता सिफ़त तव्हां चओ, दे आर लाइक फ़रिश्तास, एंजल्स। हे त वधीक वाक़ई स्पेशल आहिनि न हे त पोइ। हा, इन्हनि जा थोरा फीचर्स चेंज हूंदा आहिनि, जंहिंमें चप थोरा थुल्हा, अखियूं थोरियूं थुल्हियूं ऐं चीरावियूं हूंदियूं आहिनि ऐं जिस्म थोरो हेल्दी टाइप हूंदो आहे। त घणा माण्हू डिॼंदा आहिनि हिननि खे ॾिसी त बाबा हीअ किथे ज़हनी माज़ूर असांखे विढ़े न। पर हीअ तमामु हिकिड़ा इन डेवलपमेंटल डिसेबिलिटी में जेके असां चऊं इंतिहाई ख़ामोश, शांत, पुरमन, उहे इहे थींदा आहिनि। हिनखे केरु कुटंदो तॾहिं बि हथ न खणंदा। एॾा शांत आहिनि ऐं कावड़ बि हिकिड़ी हद ताईं ॾेखारींदा, पर उहा कावड़ वांगुरु न लॻंदी। जीअं रुसबो आहे ईअं लॻंदी आहे। त इहे ॿार एतिरा कम जा अथव, इन्हनि खे पूरी दुनिया में इन्हनि खां कमु वरितो थो वञे। होटल इंडस्ट्री में ही ॿार तमामु कामयाबु आहिनि, गार्डनिंग में ही तमामु कामयाबु आहिनि, बेकरियूं ही हलाइनि पिया। त अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ अहिड़ा बिज़नेस जेके हिकु दफ़ो इन्हनि खे जेका शइ सेखारे छॾिबी, दे विल डू परफेक्टली। उन में कॾहिं बि चेंज न ईंदी। कंप्यूटर फिरी सघे थो, ही नथा फिरी सघनि। वाह साईं वाह, ज़बरदस्त। आबिद भाई, तव्हां त हिन फील्ड में आहियो, डेली बेसिस ते हिननि सां तव्हांजा लह विचड़ आहे। उन में जेको तव्हांजो सेंटर आहे, उन में त तव्हां सिर्फ़ु डाउन सिंड्रोम खे नथा डील कयो, तव्हां त एड्रेस कयो था मुख़्तलिफ़ सेक्टर सां, मुख़्तलिफ़ ॿारनि जे प्रॉब्लम सां। त पोइ तव्हांजो पर्सनल एक्सपीरियंस कीअं आहे? सर असां वटि जेको सेंटर आहे इहो सिर्फ़ु ज़हनी माज़ूर ॿारनि जी बहाली जो मर्कज़ आहे। इन में डाउन सिंड्रोम सां गॾु गॾु ऑटिज़म जा ॿार आहिनि, CP जा सेरेब्रल पाल्सी जा ॿार आहिनि, उन सां गॾु ADHD आहे, डिसलेक्सिया आहे। इहे ॿार असां वटि मौजूदु आहिनि, पर जेको अक्सरियत असां वटि डाउन सिंड्रोम जी आहे। ऐं डाउन सिंड्रोम सर ॿारहाड़ी में वॾो फुक़दान आहे। ॿार मौजूदु आहिनि, पर बहाली जो वॾो फुक़दान आहे। नॉट ओनली फॉर ॿारहाड़ी इन सिंध प्रोविंस, उन सां गॾो गॾु पंजाब हुजे, तव्हांजो बलोचिस्तान आहे, असांजो KPK आहे, GB में अहिड़ा मर्कज़ ई कोन्ह अथव। लाहौर में हिकु सेंटर तव्हांखे मिलंदो, कराची में वधीक सेंटर आहिनि। कराची खां पोइ सिर्फ़ु असां नवाबशाह में आहे जेको प्राइवेट आहे, फ्री ऑफ कास्ट आहे, पर असांखे सिंध हुकूमत जो जेको डिपार्टमेंट आहे DPD उहो ग्रांट ॾींदो आहे। उन सां गॾु मुख़िर हज़रात कराची जा ऐं नवाबशाह जा सभु मिली करे इन इदारे खे हलाइण में असांजी मदद कनि पिया। इन में असां सर 4 थेरापियूं ॾींदा आहियूं इन्हनि ॿारनि खे। हिकिड़ी फिज़ियोथेरापी करायूं था डेली बेस ते, ऐं जेकर इनखे रोज़ानी बुनियाद ते थेरापी असां न ॾींदासीं त छा आहे त वरी गैप थी, जेका शइ सेखारेसीं उहा ख़तमु थी वेंदी। साईं ग़ुलाम नबी निज़ामानी साहिबु चयो त इन में परफेक्शन हूंदी आहे। हक़ीक़त इहा त अल्लाह ताला जी ज़ात में हिकु परफेक्शन आहे। इंसान में ॾिसो त डाउन सिंड्रोम में आहे, इहे लकीर जा फ़क़ीर हूंदा आहिनि। हिकिड़ी शइ हुनखे सेखारे छॾियो, उनखे परफेक्शन सां रिपीटेशन में कंदा आहिनि, पर उहा सेखारण जे लाइ बि असांखे बार बार उनखे मश्कूं कराइण जी ज़रूरत हूंदी आहे। उहो मश्कूं असांजूं ही रिहेबिलिटेशन सर्विसिस जे थ्रू थियनि थियूं, जंहिंमें असां वटि फिज़ियोथेरापी आहे, साइकोथेरापी आहे, स्पीच थेरापी आहे, ऑक्यूपेशनल थेरापी आहे। सर हीअ ॻाल्हाईंदा न आहिनि, तमामु सुस्तु हूंदा आहिनि
इन्हनि खे साइकोथेरापी जे मश्कनि जे ज़रिए इनखे चुस्त कबो आहे। ॻाल्हाईंदा न आहिनि, ॻाल्हाइण इन में कमी हूंदी आहे, गूंगा न हूंदा आहिनि पर ॻाल्हाए न सघंदा आहिनि डाउन सिंड्रोम में करे। उन करे स्पीच थेरापी जूं मश्कूं करे असां इनखे ॻाल्हाइण जे क़ाबिल बणाईंदा आहियूं। उन सां गॾु ऑक्यूपेशन थेरापी इहो डेली लिविंग जो जेको रोज़ानी सरगर्मियूं आहिनि न, चांहि पीअणी आहे, बटण हणणो आहे, कपिड़ा पाइणु, अगठि विझणो आहे, वॉशरूम यूज़ करिणो आहे, इहे शयूं वरी असां ऑक्यूपेशनल थेरापी में इन्हनि खे सेखारियूं था। जीअं ही शयुनि ते बार बार करे 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 उनजी प्रैक्टिस अहिड़ी थी वञे त जीअं उनखे कमु आसान लॻे। इहे चुस्त मां सुस्त करणा हूंदा आहिनि, इहे शिदत अख़्तियार इन में न हूंदी आहे। आर्टिज़म में शिदत हूंदी आहे, इन्हनि में शिदत या सुस्त मां चुस्त करणो, सुस्ती जी तरफ़ आणणो आहे। बिल्कुलु ख़ामोश तबियत, शांत हूंदा आहिनि। इन्हनि खे असांखे आम ज़िंदगी जो हिसो बणण जे लाइ चुस्ती पैदा करणी आहे। अच्छा, ॿी शइ भला हिन में, ही त चलो घरनि में हिक खां ॿ ॿार असां ॾिठा आहिनि, पर जेकॾहिं इन्हनि खे पाण में गॾाइबो आहे त हिक ॿिए सां ही कीअं डील कंदा आहिनि? ही जीअं त एतिरा सोशल न आहिनि, त इन करे ही न सिर्फ़ु ॿियनि ॿारनि सां बल्कि हिकु जहिड़नि सां बि ही विचणंदा न आहिनि। अच्छा, हा, जीअं ॿिया तव्हां ॾिसो डेफ आहिनि, उहे तमामु हिक ॿिए सां घणो इंटीमेट हूंदा आहिनि। उन्हनि जो जेको कम्युनिकेशन जो सिस्टम आहे उहो हिकिड़ो आहे, साइन लैंग्वेज। त अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसंदो जंहिं माण्हू किथे फॉरेन में बि हिकु ॿोली वारा गॾिबा त हिक ॿिए सां जल्दी वेझो अची वेंदा। जीअं असां ई भले ॿाहिरि हलिया वञूं, बिल्कुलु सिंधी ॻाल्हाईंदो आहे त हिकदमि अट्रैक्ट थी वेंदा। बिल्कुलु ईअं आहे। त फिज़िकल वरी ईअं आहे, जेके असां व्हीलचेयर यूज़र आहियूं उहे बि ईअं हिक ॿिए सां इंटीमेट थी सघूं था, ब्लाइंड थियनि था हिक ॿिए सां ठीकु ठाक इंटीमेट, पर ही नथा थियनि। छो जो ही जीअं त असां तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ा इंतिहाई स्लो हूंदा आहिनि ऐं सोशल न हूंदा आहिनि, ऐं ॿियो हिननि में उहो जेको सेंस आहे ओतिरो डेवलप थियल न हूंदो आहे त असां पाण में गॾिजी ऐं पाण में शेयरिंग कयूं, इहो उन्हनि में न हूंदो आहे। अलबत्ता पेरेंट्स त कनि था, उन लाइ शेयरिंग कनि था, उन्हनि जो हल ॻोल्हिनि था त कीअं कजे। बाक़ी ही पाण में एतिरो मिंगियल नथा थियनि जो असां चऊं था पंहिंजो ग्रुप ठाहे ऐं हिकिड़ो कमकार शुरू कनि, त इहो इन्हनि में न आहे। अच्छा अच्छा, हुन सां गॾो गॾु ही डाउन सिंड्रोम में छा छा अची थो वञे? सर, ही जेका क्रोमोसोमल असांजो डिसऑर्डर आहे, इन में असांजा जो बॉडी में क्रोमोसोम्स हूंदा आहिनि, माना 46 23 जा जोड़ा हूंदा, 23 जोड़ा हूंदा आहिनि, ॿ इन में जो एकवीह जोड़ो आहे उहो उन में डिसऑर्डर पैदा थी थो वञे, उहो 2 मां 3 थो थी वञे। उनजी जेका जोड़ जका आहे, जेका बनावट आहे, उन में फेरो अचण जे करे जी जी उन पासे थियण खां पोइ ही सॼी जेका जिस्मानी बनावट आहे या तब्दीली अचे थी, पोइ ॿार उहो डाउन सिंड्रोम पीउ मां बि नेगेटिव थो खणे, माउ मां बि नेगेटिव थो खणे। जी हूंदो आहे न, माना ट्रांसफॉर्म थी वञे, नेगेटिव खणबो आहे पर ॿिन्ही मां को हिकिड़ो ई खणे थो त उनजो जेनेटिक प्रॉब्लम जनरेट थिए थो। उन खां पोइ हिन ॿार जी इहा कंडीशन थी वञे। पर छा आहे, अर्ली सर असांजे वटि सिंध में या पाकिस्तान में खणी अचूं, असां वटि डायग्नोज़ न आहे, अर्ली डायग्नोज़ ॿार नथो थिए, अर्ली डायग्नोज़ नथो थिए, अर्ली डिटेक्शन में बि नथो वञे, इन खे इंटरवेंशन में बि सॉरी नथो वञे। डिटेक्शन न आहे त इंटरवेंशन नथी थिए, असां उन ॿार खे ख़बर ई न पवंदी त असां कंहिं सेंटर ते नथा आणियूं। ॿी ॻाल्हि, असां सर बहाली कंहिंजा सम्झी न सघिया आहियूं। हीअ जेको रिहेबिलिटेशन आहे, इहा बहाली असां आम तौरु असांखे दवा जी थैली खपे, सुई लॻे, मेडिसिन न मिली त माना असां दिलि मुतमिन नथो थिए। हीअ बहाली अहिड़ो अमल आहे जंहिंमें असांखे इहा शयूं न डॉक्टर जी ज़रूरत आहे, न सुई लॻंदी, न दवा मिलंदी। हीअ स्पेशल थेरापिस्ट हूंदा आहिनि, उनजी 5 साल जी हिकिड़ी डिग्री हूंदी आहे, उन्हनि खे असांखे भरवसो करिणो पवंदो, पंहिंजो ॿारु उनखे हवाले करिणो पवंदो। पर 4 खां 5 साल असांखे वेट बि करिणो आहे त जीअं आम ज़िंदगी जा जेके एक्टिविटीज़ आहिनि, सरगर्मियूं, उन में ई ॿारु हिसो वठी सघंदे। वॾो बहिरो हिसो न वठी सघंदो, पर एतिरो हिसो वठी सघंदो, पाण भरो थी सघे, पाण जोॻो थी सघे, पाण कमु करण जे क़ाबिल थी वञे। इहन शयुनि जे लाइ मशगूल करण लाइ असांखे रिहेबिलिटेशन तरफ़ ॾांहुं अचिणो पवंदो। असांजा अञा ताईं रवैया जेके मञण लाइ तयारु न आहिनि, ऐं असां वटि इंतज़ारु कोन्हे, टाइम टेकिंग प्रोसेस आहे। उन करे न डोनरनि ते इन्वेस्ट करण लाइ तयारु आहे, न हुकूमतनि लाइ इन्वेस्ट करण लाइ तयारु आहे, न ई पेरेंट इन्वेस्ट करण लाइ तयारु आहे। त हिते एतिरो टाइम मां कीअं ॾियां? सही सही। अच्छा, तव्हां वटि हिते फिगर तव्हां वटि एप्रोप्रिएट आहे या एप्रोप्रिएट न आहे? अच्छा, पोइ तव्हां कीअं अंदाज़ो था लॻायो? हा, अंदाज़ो लॻाए सघिजे थो। अच्छा, त हेतिरा ॿार थी सघनि था। अच्छा, निज़ामानी साहिबु, खोड़ पेरेंट्स अहिड़ा आहिनि जेके चाहींदा आहिनि त उन ॿार एक्टिव थियनि, अहिड़े ई मर्कज़ में वठी वञा,
पोइ भॼंदो आहे, पोइ पंहिंजे शहर में ॾिसंदो, हैदराबाद में ॾिसंदो, सखर में ॾिसंदो, कराची में ॾिसंदो, 3 वॾा शहर जेके असां, पर नंढनि नंढनि शहर में जीअं असां ॻाल्हि पे कईसीं त उते इहे सेंटर्स अवेलेबल न आहिनि। त छा पेरेंट राज़ी ख़ुशी वठी थो अचे ॿार खे हिननि मर्कज़नि में, या हू आइसोलेट थो करे पंहिंजे ॿार खे त जीअं ॿाहिरि बि न वञे, उन सां घर जे अंदरि ई डील कयो वञे, माण्हुनि खे ख़बर न पवे, अहिड़े क़िस्म जा बि रवैया ॾिठा आहिनि असां। अक्सर जेके पेरेंट्स आहिनि, जेको तव्हां ॿी क़िस्म ॿुधाई जी, उन सां तालुक़ु रखनि था। अच्छा, हुननि जो इहो हूंदो आहे त जेकॾहिं ॿार को इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी सां आहे हा, त उन खे असां कंहिं अहिड़े इदारे में छॾे अचूं हा, जीअं हू उते पंहिंजो वक़्तु पास करे सही, ऐं असां खां परे थिए त जीअं असां पंहिंजा कमकार करे सघूं। हा, कुझु माण्हुनि जो इहो बि चवणु हूंदो आहे पेरेंट्स जो त यार ॿार घर में वेही हाइपर थी थो वञे, इन करे असां चाहियूं था कंहिं इदारे में वञे जीअं हाइपर न थिए। त इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी जे हवाले सां पेरेंट्स जा जेके अक्सर रवैया असां ॾिठा आहिनि उहो इहो हूंदो आहे त कंहिं तरीक़े सां हिन खे परे करे असां पंहिंजा कमकार करे सघूं। सही, घटि पेरेंट्स हूंदा आहिनि जेके ॿारनि ते दिलचस्पी ॾेई चाहींदा आहिनि त असांजा ॿार बि पाण भरो थी ॿियनि जे भेट में कम्पीट कनि, ओड़ा घटि हूंदा आहिनि। त इन्हनि जो वरी उल्टो नुक़सानु इहो थो थिए, जॾहिं माइट उन सेंटर ॾे, उन स्कूल ॾे लड़ी न वेंदो ऐं फॉलोअप न कंदो त ऑटोमेटिकली उन जो जेको नाजाइज़ फ़ाइदो आहे पोइ उहो स्टाफ या जेको उते जा माण्हू आहिनि त पोइ ओड़े नमूने केयर न करे सघंदा। सही, छो जो मॉनिटरिंग त हर जाइ ते हर लेवल ते शदीद ज़रूरत आहे, हा, बिल्कुलु ईअं, त पेरेंट्स खां बहितर मॉनिटर को नथो थी सघे। इन करे पेरेंट्स खे गुज़ारिश आहे तव्हांजे प्रोग्राम जी तवसुत सां हा, त जॾहिं बि तव्हां पंहिंजो ॿारड़ो कंहिं या वॾो को बि अहिड़ो अहिड़े कंहिं सेंटर में छॾियो था जी, त उन खे प्रॉपर मॉनिटरिंग बि कंदा अचो, फॉलोअप कंदा अचो, सही, छो जो इहो तव्हांजो मुस्तक़बिल आहे सही, ऐं इहो वॾो थी तव्हां ते भार न थींदो बल्कि तव्हांजे कमु ईंदो। बिल्कुलु ईअं, त उन सेंस में जेकॾहिं ॾिठो वञे हा, त पोइ घणो अॻिते वधी वेंदासीं सही। ऐं पोइ अहिड़ा सेंटर बि ठहंदा ऐं हीअ ॿार तरक़ी बि कंदा ऐं किथे न किथे सेट बि थी वेंदा। जॉब्स में असां वटि अहिड़ो को आहे सिस्टम जो हिननि ॿारनि मां कंहिंखे जॉब्स मिलियूं हुजनि, हुन परफॉर्म कयो हुजे? अञा ताईं असां त हिन खे जिनाए अञा ताईं को बाक़ाइदा अहिड़ो न आहे, इंडिविजुअल केसिस खां हटी करे, हा, पर अञा ताईं अहिड़ो को बाक़ाइदा सिस्टम न ठहियो आहे। सही, ऐं उन लाइ असांजी फुल कोशिशि आहे त जीअं सिंध गवर्नमेंट हाणे ताज़ो जेको आहे पंहिंजा लॉ पास कया अथई हा, ऐं रूल्स पास कया अथई, त उन जी भेट में असांजी हाणे भरपूर तवजो आहे सही, त जेकॾहिं असां पाण गवर्नमेंट लेवल ते कुझु नथा करे सघूं त असां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप खे हथी ॾियूं, जंहिंमें NGO सेक्टर खे असां फंडिंग कयूं ऐं उहे जेके आहिनि इन्हनि ॿारनि खे वरी पंहिंजे पेरनि ते विहारे ऐं असां वरी उनखे जॉब प्लेसमेंट में आणियूं। सही, छो जो हींअर सिंध जेको आहे पूरे पाकिस्तान में सभिनी सूबनि खां वधीक डिसेबिलिटी में लीड करे पियो, सही। इहो असां नथा चऊं पिया। अच्छा, लीड करण जो मक़सदु इहो बि त आहे न साईं त ॿियनि सूबनि मां बि माण्हू हिते माइग्रेट करे आया आहिनि, हिकिड़ा त उहे फिगर्स बि आहिनि असां वटि, त जेके ॿियनि सूबनि मां उन्हनि खे प्रायोरिटी ॾियनि था त भई असां हिननि ख़ासि तौर ते सिंध में बि जेकॾहिं ॻाल्हि कयूं त सिंध जे शहर कराची खे उहो प्रेफरेंस ॾियनि था, असां कराची में रहूं, हिते सेंटर्स आहिनि, हिते परगोर सही आहे, फैसिलिटी आहे, माण्हुनि जो मेंटल अप्रोच कुझु बहितर आहे बनस्पति ॿियनि सूबनि जी। कॉलर आहिनि असां सां। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम तजाब भाई, आई लव यू टू यू, थैंक यू सर। वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। छा हाल आहे बाबर भाउ, ठीकु आहियो? अल्लाह जा करम। अॼु ॾाढी ख़ुशी थी गुलाम नबी साहब खे ॾिसी करे ऐं पंहिंजो लाचारी साहब खे। जी जी, गुलाम नबी साहब आहिनि ई सांगड़ जा साईं, तव्हां बि सांगड़ जा आहियो? साईं मुंहिंजा यानी कि वॾा आहिनि असांजा सर। जी 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 जी, माशाल्लाह। हा बिल्कुलु, यानी शतरंज त माहिर खिलाड़ी आहिनि सर ही। छा जा? शतरंज जा। अच्छा, शतरंज जा, हा बिल्कुलु। चलो सही आहे। अच्छा, ॿियो भला तव्हां ॿुधायो, सांगड़ में कहिड़ा ॿार आहिनि जेके जेके ज़रूरत हुजे अहिड़े केयर जी? सर सांगड़ में आहे बेसिकली लॻो पियो आहे हिते आहे सेंटर त आहे, ऐं पर मुंहिंजो चवण जो मक़सदु त जीअं हींअर साईं ॿुधाए पियो गुलानी साहब त कुझु बि यानी की पेरेंट्स अहिड़ा हूंदा आहिनि त पंहिंजा ॿार जेके आहिनि माना सेंटर जे हवाले करे त माना असांजी जान अची थिए त असां पंहिंजा कमकार कयूं, ही हुते फसा हुजनि। हा, ऐं इन में हक़ीक़त जी ॻाल्हि आहे सर। मां यानी की हिकु टीचर आहियां सर, त तक़रीबन 5 चौथे क्लास जी हिकिड़ी छोकिरी हुजे, नंढी हुजे, उहा हिकिड़ी यानी की सफ़ा यानी की 8 महीननि जी ॿारड़ी हुजे, उन यानी की गॾु खणी आई त हफ़्ते में वई त वापसि खणी आई त मूं चयो बाबा हिनखे केरु पढ़ाईंदो? हिन अम्मा गाह ते वई आहे, इहे करे चई कोई स्कूल चा वञ। अरे बाबा ही
या मां गाया पई करे आके से न उस्ताद रुगो पढ़ाए सी कि भला उस्ताद असां नंढे नंढे मसले हल करे सी ठीक है ठीक है बाबर वरी मेहरबानी अच्छा सिर्फ़ जीअं निज़ामानी साहब ॻाल्हि कई साईं गुलाम नबी साहब ॻाल्हि कई त हिननि ॿारनि में झीरियूं अखियूं हुनजे चहिरे जा हिकु जहिड़नि जो मिलणु आहे सभु शयूं पर डाउन सिंड्रोम में कुझु ॿियूं बि त अलामतूं हूंदियूं आहिनि न सिर्फ़ु हिन खां हटी करे हिन जो कदु नंढो हूंदो आहे माना कदु अकामत में तमामु वॾा न हूंदा आहिनि जीअं आम जर्नल जो कदु हूंदो आहे असांजी हूंदी आहे 5 फुट ताईं हुन खां घटि हूंदी आहे हिन जे कदु उन सां गॾोगॾु अक्सर ॿारनि जी नज़र कमज़ोर हूंदी आहे हुनखे चश्मो लाज़मी लॻंदो आहे उन सां गॾोगॾु दिलि जो सोराख़ ॿारनि खे हूंदो आहे त अक्सर इन्हनि ॿारनि खे बि इहो आरज़ो हूंदो आहे उन सां गॾोगॾु ही ॻाल्हाए न सघंदा आहिनि गूंगा न हूंदा आहिनि पर इन्हनि खे स्पीच थेरापी जे सफ़ा सिलो न अम्मा बा आ इहे बि न चवंदा आहिनि माण्हू ॿिनि लफ़्ज़नि में माण्हू उनखे गूंगो सम्झंदा आहिनि पर हूंदा न आहिनि ॿुधंदा आहिनि बहितरीनु त उन करे स्पीच थेरापी वक़्तायती न थियण जे करे सॼी ज़िंदगी न ॻाल्हाईंदा आहिनि उहा थेरापी जेकर हूंदी उहे ॿार पोइ 2 सालनि में 3 सालनि में ॻाल्हाइण जहिड़े क़ाबिल थी वेंदा असां वटि इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे त असां वटि माण्हू त इन्हनि खे बसि पोइ त हू अगरि नंढे लाइ इन जी तशख़ीस न थी पोइ त हे वधीक क्रॉनिक वारे पासे हलाए वेंदा न त अगरि हिनखे नंढी उमिरि में ई स्पीच थेरापी कराई वञे हिन जा तलफ़ुज़ ठीकु कया वञे हिनखे लाउड कयो वञे त पोइ त चलो ठीकु आहे ओवरकम करे वेंदो हुनखे पर जेकॾहिं नंढे लाइ माइट खे ख़बर न हूंदी त मुंहिंजे ॿार सां ई मसइलो आहे त पोइ कीअं थींदो कमु सर इन करे असां चऊं था न हिकु त डायग्नोज़ थियणु घुरिजे अर्ली पर डायग्नोज़ थिए कोन त उन जे करे ई सॼी ज़िंदगी असां माज़ूरी में उहा ज़िंदगी गुज़ारींदो पर असांजे माज़ूरी में ज़िंदगी गुज़ारणु एब न आहे पर माज़ूरी साण गॾु जीअण हिकु माना वॾो फ़न आहे हिकु ॾांव आहे उहो सिखण जी ज़रूरत आहे पेरेंट उन खे सम्झे कोन थो असां दरगाहनि ते वञूं था धागा वटरायूं था दुआऊं करायूं था इलाज ते ॿार असांजो ठीकु थी वञे पर हक़ीक़त इहा त असां बहाली खे सम्झी न सघिया आहियूं अगरि मुंहिंजूं 2 टंगूं न आहिनि साईं निज़ामानी साहिबु तव्हां लाइ मिसाल आहे 2 टंगूं न आहिनि पोलियो जे करे माज़ूरी थी वई पर ॾिसो उहो बहाल कीअं थियो व्हील चेयर यूज़र थी वियो पर असां व्हील चेयर 3000 जी वठण लाइ तयारु न 10,000 डॉक्टर खे ॾेई ईंदासीं असां इन पासे माइल ई नथा थियूं न असांखे बैसाखी खपे असांखे हलण जे लाइ इहा बहाली जो हिकिड़ो क़िस्म आहे सर हीअ जेके असां थेरापीज़ कयूं था इहे बहाली जो हिकिड़ो क़िस्म आहिनि अब माण्हू ॿुधी नथो सघे त इशारनि जी ज़बान सेखारी वञे उहो हिकिड़ो फ़न आहे ॾांव आहे जेके गूंगा ॿार नथा ॻाल्हाए सघनि पर हथ सां ॻाल्हाइनि था असां हिन पासे अचूं ई नथा न बहालीअ तरफ़ असां चाहियूं था ठीकु थी वञूं शायदि असां सर अॼु ताईं माज़ूरी ऐं बीमारी में फ़र्क़ु न करे सघिया आहियूं बीमारी आर्ज़ी हिकिड़ी माना कैफ़ियत आहे हीअ मुस्तक़िल कैफ़ियत आहे असांजे पेरेंट खे सम्झणो पवंदो ॿार मुंहिंजो माज़ूर थी वियो हाणे मुस्तक़िल माज़ूरी हुनजी हलंदी हाणे ज़रूरत उन मर्जी आहे त हिन माज़ूरी सां गॾु ज़िंदगी कीअं गुज़ारींदो मूंखां पोइ मटाए नथा सघूं एक्सेप्ट करियूं हुन खां पोइ जॾहिं असां क़बूल कंदासीं माज़ूरी खे न सर हुन खां पोइ ई असां हुन जे लाइ का रिथाबंदी कंदासीं असां जॾहिं क़बूल ई न कयो असां सॼे मुआशिरे माज़ूर खे अञा ताईं क़बूल न कयो आहे न क़बूल करण जे करे असां रिथाबंदी बि न करे सघियासीं जेके सुधरियल मुल्कनि में हींअर तव्हां ॾिसो पिया जापान में अगरि बम किरायो वियो अलाए केतिरा माण्हू माज़ूर थी विया उन्हनि सोचणो पइजी वियो मजबूरी त हाणे इन्हनि जो छा थींदो उन्हनि मनसूबाबंदी कई अॼु जापान पूरी दुनिया में लीड करे थो डिसेबिलिटी में एक्सपर्ट थी वियो आहे जे करे असां बि पंहिंजे मुआशिरे में सम्झूं हर क़िस्म जी माज़ूरी जी नोयत पंहिंजी आहे हुन ते कमुकार अलॻि थींदो ज़हनी माज़ूरी डाउन सिंड्रोम आहे इनखे असांखे अलॻि सम्झणो पवंदो ॿियो सर अॼु पाकिस्तान में हिनखे अलॻि कैटेगरी तौरु न ॾिठो वेंदो आहे वाहिद सिंध हुकूमत आहे जीअं 2018 में कानून आंदो त अलॻि सां हिनखे कैटेगरी जो दर्जो ॾिनो पूरी दुनिया में 2012 खां हिनखे अलॻि सां कैटेगरी जो दर्जो ॾिनो वियो अक़वाम मुतहिदा ॾिनो 2012 में उन में छा चयो वियो त बाबा हीउ MR न आहिनि मेंटल रिटार्डेड चाइल्ड न आहे हीउ सुधरंदड़ हालत आहे हुन खां वधीक हीउ बहाल थी सघे थो अलॻि हिन ते तव्हां रिसर्च करियो अलॻि हिन ते कमु करियो त डाउन सिंड्रोम ॿार कंट्रीब्यूट करे सघे बिल्कुलु ईअं जी ऐं ज़बरदस्त असांजी कचहरी जारी आहे गुलाम नबी निज़ामानी साहिब सां जेके DG आहिनि ऐं हिन सां गॾोगॾु दादा आबिद लाशारी जेके अहिड़ो मर्कज़ हलाइनि था जेके डिसेबल ॿारनि खे डील कनि था निज़ामानी साहिबु DG आहिनि त उन्हनि सां उनजी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे ज़रूरु इहो
निज़ाम साहब अहिड़ा की असां वटि डॉक्टर्स आहिनि जेके तशख़ीस करे सघनि हिननि ॿारनि जी? हिकिड़ा त उहे जेके कराची जा हॉस्पिटल्स में आहिनि उहे त सम्झी वञनि था डॉक्टर्स सभु शयूं टेस्टूं वग़ैरह। ॿियनि शहरनि में वालदेन खे देरि सां ख़बर पवे थी, वालदेन ॿार खे वठी नथा वञनि या अहिड़े क़िस्म जा मर्कज़ आहिनि ई कोन जिते तशख़ीस थी सघे? गवर्नमेंट ऑफ सिंध जी सिंध न्यू बॉर्न स्क्रीनिंग एक्ट 2013 मंज़ूरु कयो आहे। ठीकु आहे। त उन तहत जेको आहे हर जेको हेल्थ जी फैसिलिटी आहे जी उते ताज़े ॼावल ॿार जी स्क्रीनिंग थियणु खपे। हा असुल में उहा स्क्रीनिंग न सिर्फ़ु हुनजी बाक़ी तशख़ीस का आहे, उन में इहो ॾिठो वेंदो त उन ॿार खे थैलेसेमिया आहे या न आहे, सही, हेमोफेलिया आहे या न आहे, सही, का इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी आहे या न आहे, सही, हू ॿारु सही ॿुधी सघे थो या नथो ॿुधी सघे, पैरा टेस्ट जंहिंखे चवंदा आहिनि, जी, ऐं ॾिसी सघे थो नथो ॾिसी सघे। त जेकॾहिं इहे अर्ली तौर ते असां जेकॾहिं स्क्रीनिंग करे असां पहिरीं डिसेबिलिटी खे डिटेक्ट कयूं हा त पोइ इंटरवेंशन ईज़ी थी वेंदो आहे। ऐं जेको कमु तव्हां अर्ली लेवल ते करे सघो था उहो सेकेंडरी या ट्रेजरी लेवल ते नथा करे सघो। इन करे जेको प्राइमरी कमु तव्हांजो आहे उहो तमामु ज़रूरी आहे। उहो सभिनी हॉस्पिटल्स में उहे फैसिलिटीज़ अवेलेबल न आहिनि, किथे बि न आहिनि, ऐं थिए बि कोन पियो, स्क्रीनिंग थिए बि कान पई। वैक्सीनेशन अञा अलबत्ता थिए थी, जेके 6 टुका आहिनि या अहिड़े क़िस्म जी, ऐं उहा बि कॾहिं कॾहिं खोट में अची वेंदी आहे, पर हीअ स्क्रीनिंग त बिल्कुलु कोन पई थिए। त उन लाइ गवर्नमेंट खे कुझु फंड रखणा पवंदा, छाकाणि त असांजो गवर्नमेंट जो कमु आहे त वधि मां वधि डिसेबिलिटी जेका सेकेंडरी या ट्रेजरी डिसेबिलिटी आहे उनखे प्रिवेंट करणु। सही। ऐं उन खां अलावा रोड्स वग़ैरह जेके आहिनि असांजा उन्हनि में अहिड़े क़िस्म जा उपाउ वठणु त एक्सीडेंट घटि मां घटि थियनि। सही। हाणे जेकॾहिं तव्हां रुॻो कल्हो के ख़बरुनि ते नज़र विझंदव केतिरा माण्हू हलिया विया, सही, ऐं ज़ख़्मी थियनि था उहे वरी ज़ख़्मी वञनि था, उहे काउंट ई नथा थियनि त उन में केतिरा माज़ूर थिया, कंहिंजी बांह हली वई, कंहिंजी अखि हली वई, कंहिंजो कुझु थियो। सही। त चवण जो मक़सदु इहो आहे त असांखे हिकिड़ी गॾियल मुआशिरे तौरु गॾियल कोशिशूं वठी हर को डिपार्टमेंट जेको आहे सो कोशिशि करे त अवल त ही डिसेबिलिटी प्रिवेंट कजे। अच्छा, प्रिवेंट जेकॾहिं असां जिथे करे सघियासीं न करे सघिया आहियूं त पोइ उनखे रिहेबिलिटेट कजे। इहा बि हिकिड़ी इनिशियल स्टेज हूंदी आहे। पोइ रिहेबिलिटेशन जी बि हिकिड़ी स्टेज ख़तमु थी वेंदी आहे। उन खां पोइ उनखे इंडिपेंडेंट लिविंग कजे त हू पंहिंजी ज़िंदगी ख़ुदि मुख़्तियाराना तरीक़े सां गुज़ारे सघे। त ईअं करण सां तव्हां यकीन कयो त असांजो पंहिंजो GDP हींअर 4.5 कुझु आहे, पर वर्ल्ड बैंक जो चवणु आहे त जेकॾहिं असां डिसेबिलिटीज़ खे एड्रेस कयूं त 7% खां मथे GDP असां बचाए सघूं था, हाई करे सघूं था। छाकाणि त हिकु माण्हू जेको कमाए नथो, सपोज़ तव्हां मूं ते ई वठो त जेकॾहिं आउं हिकिड़ो पर्सन आहियां, ऐं जेकॾहिं कमाईंदड़ न हुजां त मूं ते गवर्नमेंट पैसो लॻाईंदी, चाहे पोइ वेलफेयर में लॻाए या ॿियनि शयुनि में करे, पर उहो पैसो मूं ते लॻंदो, केरु बि लॻाए, उहो प्रोडक्टिव पैसो न हूंदो, बल्कि इस्तेमालु थींदो पियो ग़लति। जेकॾहिं आउं कमायां थो त आई एम ए गुड टैक्स पेयर आहियां, त हाणे आउं गवर्नमेंट खे बि कंट्रीब्यूट पियो कयां वठण जी बजाए। इनखे तव्हां ईअं सम्झो त 10/10, हू 10 रुपया मूं ते लॻनि, हू 10 रुपया आउं पियो ॾियां। त चवण जो मक़सदु आहे जेकॾहिं असां हिननि सभिनी खे, जंहिंमें ट्रांसजेंडर बि अचनि था, पर्सन विथ डिसेबिलिटीज़ बि अचनि था, ऐं अहिड़ा कई कैटेगरीज़ आहिनि जेके हींअर पैरासाइट आहिनि असांजे नज़रुनि में। दुनिया में मूं किथे बि कंहिं बेवा लाइ को फंड ॾींदे न ॾिठो आहे, छो हू एतिरी एम्पावर्ड हूंदी आहे माई जो हू भले हस्बैंड मरी वञे, छा आहे, कहिड़ो मसइलो आहे, शी सर्वाइव्स। पर हिते ईअं न आहे। त असांखे पंहिंजा नॉर्म्स, पंहिंजा कस्टम्स, पंहिंजा कल्चर उनखे ॾिसणो पवंदो, रिविज़िट करिणो पवंदो। ऐं माशाअल्लाह असांजो कल्चर जेकॾहिं रिविज़िट कजे, सिंधी कल्चर एतिरो त रिच आहे
उहो करे ई एम्पावरमेंट जी ॻाल्हि तो ॿी ॻाल्हि ई नथो करे। सही ॻाल्हि। ऐं शुरू खां वठी थो करे, शुरू खां वठी उहो भले मोरड़ो थियो, ज़मीननि ते हुजे, हथ जो भेटाई कमु जूं हुजे, सूरमियूं थियूं, मोरड़ो ओवरऑल, थियो, बिल्कुलु बिल्कुलु इहे सभु किरदार जेके आहिनि असांखे ॿुधाइनि था। बिल्कुलु ईअं बिल्कुलु ईअं। अच्छा आबिद साहब ॾे हलूं था। आबिद साहब, तव्हां नवाबशाह में हिकिड़ो सेंटर रन कयो था, हींअर ताईं घणनि ॿारनि खे तव्हांजे हिकिड़े सेंटर एड्रेस करे चुको हूंदो? सर असां वटि 100 खां मथे ॿार आहिनि हींअर मौजूदु अहिड़ा जेके पढ़ी छॾे विया हूंदा? सर हीअ जेका असांजी जेका बहाली आहे सर, इन जो को टाइम पीरियड न आहे, हीअ टाइम टेकिंग प्रोसेस आहे। घटि में घटि 4 खां 5 साल लॻनि था हिकिड़ी ॿार खे बहाल थियण में। पर वरी बि असां वटि 3 अहिड़ा ॿार आहिनि जेके असांखे 4 साल थिया आहिनि। असां 2018 खां वठी हीअ इंटरवेंशन करे रहिया आहियूं। अॼु 4 साल में असां वटि 3 अहिड़ा ॿार आहिनि जेके बहाल थी चुका। माज़ूरी ख़तमु न थी आहे, पर उनखे एतिरो असांजी सिखिया मिली वई जो उहे ॿार हींअर, हिकिड़ो ॿार जनरल एजुकेशन में दाख़िला थी अथसि, प्राइवेट स्कूल में पढ़े पियो। न तव्हां ख़बर आहे, प्राइवेट स्कूल अहिड़नि ॿारनि खे दाख़िला ई न ॾींदा आहिनि। चङा सुस्त रवि आहे, हीउ ॿार स्लो लर्नर आहे, जेकर असांजे स्कूल में अची वेंदो त शायदि कम्पीट न करे सघंदो ॿारनि सां। ॿियो थोरो इल्म जो माना हिकिड़े असां मदरसे में या स्कूल में या यूनिवर्सिटी में प्राइवेट स्कूल में वेठा आहियूं, पर थोरो असां डिस्क्रिमिनेट बि करियूं था त माज़ूर ॿार अगरि मुंहिंजे प्राइवेट स्कूल में ईंदो त शायदि मुंहिंजो माहौल इनेबलिंग न रहंदो, थोरो उन खां लहराइनि बि था माण्हू। पर असां ॿार जी एतिरी कैपेसिटी बिल्ड कई आहे इन रिहेबिलिटेशन जे थ्रू, त उहो ॿार उते एडजस्ट थी चुको आहे। उन सां गॾु 2 अहिड़ा ॿारड़ियूं नंढड़ियूं हुयूं जेके हली न सघंदियूं हुयूं, बांबड़ा पाईंदियूं, उहे हींअर व्हील चेयर यूज़ बि कोन थियूं कनि। उनखे हलण सां एतिरो सेखारियो वियो, पंहिंजे घर में माज़ूरी साण हलनि करणु थियूं। हाणे उहे रिहेबिलिटेशन लाइ असां अचनि कोन थियूं, पर कॾहिं बि उनखे नीड पई त 4 साल मुस्तक़िल उन ते ख़िदमत थी आहे। अच्छा, दुनिया में जीअं तव्हां कमु कयो था, दुनिया में डिस्लेक्सिया ते बि कमु थिए पियो, उनखे बि त मुख़्तलिफ़ तरीक़े सां डील कयो वेंदो आहे न ॿारनि खे। जी जी जी। असां वटि त टेस्ट ई न आहे। असांखे डिस्लेक्सिया जी ख़बर पई तारे ज़मीन पे जॾहिं फिल्म आई, उन खां पोइ ख़बर पई त अच्छा ईअं बि आहे। उन में पोइ असां बि पंहिंजे माज़ी ॾे वियासीं। हा यार, जे आउं पंहिंजी ॻाल्हि कयां त मूंखे बि ईअं अखर उॾंदे नज़र ईंदा। मूंखे बि त इहो देरि सां सम्झ में आयो त यार इहा बि दुनिया आहे। या मूंखे ऑनेस्ट स्पीकिंग त मां जॾहिं मूं इहा फिल्म ॾिठी निज़ामानी साहब, त मां त ज़ाहिर मेच्योरिटी में फिल्म ॾिठी, पर मां पंहिंजे माज़ीअ ॾे जॾहिं झाती पाती, यार हीअ त माना मुंहिंजी कमु अकासी आहे। त मां बि जॾहिं नंढो हूंदो हुउसि, साईं ठाहींदो त मां साईं जे अखरनि खे ईअं घुमाईंदो हुउसि, या ॿेड़ी ठही वई, पखी थो उॾे, मां बि ईअं कंदो हुउसि। पर आस्ते आस्ते मां खणी ओवर कमु कयो। पर इहो फिल्म ॾिसण खां पोइ ख़बर पए थी न। पर हूअं अहिड़े क़िस्म जी का टेस्ट कान्हे जंहिंमें ॿारनि जे इन शइ खे बि एड्रेस कयो वञे त यार ॿार खे अगरि सम्झ में नथो अचे, उहो लेट लर्नर आहे या लेट स्पीकर आहे, त उनखे कहिड़े तरह सां डील कजे। असां वटि कुझु बि कोन्हे को। बसि नफ़्सियाती तौर जेको साइकोलॉजिस्ट आहिनि उन्हनि खे इन्हनि शयुनि जी ख़बर पवे थी। बाक़ी आम असांजी जेका नज़र आहे उन में असां नथा हिनखे सुञाणे सघूं। या असांजो उस्तादु आहे, उन उहो नथो तशख़ीस करे सघे हीउ ॿारु छो नथो मूंखे वठे। माना मिसाल कुंद ज़हनियत जो अमल उन में घणो हूंदो आहे। ॿार जी जेका आईक्यू लेवल ओतिरी वॾी न हूंदी आहे त जेको उहो रिसीव करे ऐं वरी रेस्पॉन्स करे। पर उन ॿार खे बि असां मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ जे ज़रिए उहो साइकोलॉजिस्ट कनि था त जीअं उहो ॿार बि कुंद ज़हनियत मां निकिरी थोरो अॻिते क़दम वधाए ऐं पंहिंजी आम माना सरगर्मियुनि में हिसो वठण जो क़ाबिल थी वञे। लेट आहे पर चवंदा आहिनि अंधेर न आहे, पर देरि थी वञे पर अंधेर न आहे, पर थोरो टाइम लॻंदो। उन लाइ असांखे उहो टाइम ॿार खे प्रॉपर ॾियणो पवंदो, असांजे साइकोलॉजिस्ट खे बि ॾियणो पवंदो ऐं असांजे पेरेंट खे बि मुस्तक़िल मिज़ाजी सां उन ॿार खे आणणो पवंदो सेंटर ते। रिटेंशन जो वॾो फुक़दान आहे सर, माण्हू बेज़ार थी था पवनि, साल 2 साल माइट ऐं उन्हनि खे मारे थो घर वारनि जो बिहेवियर। हा, बनस्बत ॿाहिरां जे उनखे जेको वधि में वधि इरिटेशन आहे, वधि में वधि हर्ट थिए थो ॿार या उहो फ़र्दु, उहो थिए थो घर वारनि जे जेको अटेंडेंट आहे उनखे बि त डील करण जी ज़रूरत आहे, ट्रेनिंग जी ज़रूरत आहे। जेको अटेंडेंट आहे सर, असां वटि जेका थेरापी थींदी आहे न, असां कपल थेरापी कंदा आहियूं। ज़ाल मुड़ुस जेके अचनि था, पेरेंट आहिनि ॿई ॿार जा, उन्हनि जा वॾा पाण में इशूज़ हूंदा आहिनि, उन जा असरात ॿार ते पवनि था। असां उनजी बाक़ाइदे काउंसलिंग कराईंदा आहियूं, कपल काउंसलिंग उनखे चवंदा आहियूं। उन्हनि खे विहारे, उन्हनि खे पहिरियां डिसेबिलिटी एक्सेप्ट कराइबी आहे। पंहिंजा जेके बाबा तव्हां वटि ज़ाहिर हर घर में ज़ाल मुड़ुस जे विच में इख़्तिलाफ़ात बि हूंदा आहिनि, किथे किथे त हाई लेवल जा, किथे मिडल लेवल जा, पर इहो थोरो हूंदो आहे।
उहे ॿार ते तमामु घणो असरु कनि था। पोइ उन जी ज़िद ऐं अनापरस्ती जे करे ॿार खे केरु वठी वञे सेंटर ते, उन्हनि खे पहिरियां काउंसलिंग करे आणणो पवंदो। ॿियो त असांजी थेरापी में सिर्फ़ु उन्हनि खे शामिलु कंदा आहियूं। असांजी थेरापी सिर्फ़ु 20 मिंट जी आहे, 40 मिंट वधि में वधि। हुन खां पोइ ॿारु पंहिंजे घर भातियुनि सां गॾु हूंदो आहे, त जेसि ताईं हू इहे थेरापीस न सिखंदा, मश्कूं न सिखी सघंदा, उहे उन ते घर में अप्लाई न कंदा, तेसि ताईं माना असांखे तुरत जेको रेस्पॉन्स खपे न, जल्द में असांजो ॿारु ठीकु थिए, उहो असांजो ख़्वाब जो ख़्वाबु रहिजी किरदारु असांजे माइट खे अदा करिणो पवंदो। असांजे थेरापी सां गॾु उनखे बाक़ाइदे इंगेज थियणो पवंदो, भाउ खे, माउ खे, पीउ खे, त जीअं असां हिन सिलसिले खे बाक़ाइदे पंहिंजे ख़्वाब खे साबियान करे सघूं। सही सही। अच्छा निज़ामाणी साहिबु, कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि या ज़रूरतूं आहिनि जिन जी हींअर सख़्तु ज़रूरत आहे? असां जीअं त हिन साल जी थीम बि आहे त इंक्लूजन कीअं कजे, अहिड़ा ॿार जेके आहिनि जेके पर्सन विथ डिसेबिलिटीज़ आहिनि मुख़्तलिफ़, उन्हनि जी इंक्लूजन कीअं आणिजे। हाणे जेको ॿारु इंक्लूसिव सेटअप में पले वधे थो या पढ़े थो, उन जी अप्रोच ॿी हूंदी आहे, ऐं जेको एक्सक्लूजन में यानी रुॻो उन जहिड़ा ई ॿार हुजनि त उन जी साइकोलॉजी ॿी हूंदी आहे। त इन करे कोशिशि कजे असांजे सॼे मुआशिरे खे गॾिजी त असांखे जेको आहे सो इंक्लूजन ॾे अचणु घुरिजे, ऐं असांखे जेको आहे इंक्लूसिव एजुकेशन खे प्रोमोट करणु घुरिजे, जीअं हिकु क्लासरूम में वेही इहे सभई ॿार गॾिजी तालीम हासिलु कनि। उन जो तमामु वॾो फ़र्क़ु थो पए। ऐं असां वटि ॿियो इहो सिस्टम हुजणु खपे त असांजी जेका एजुकेशन आहे उन में यूनिटी हुजणु खपे। जेकॾहिं प्राइवेट स्कूल आहे या ओ लेवल जो आहे या प्राइमरी असांजो स्कूल आहे, उन्हनि सभिनी जो क्यूरिकुलम ऐं सिलेबस तक़रीबन हिकु जहिड़ो हुजे, त उन सां छा थींदो त हीउ ऊच नीच ऐं घटि वधाई वारो जेको सिस्टम वधे पियो, इहो मुतासिर घणो थो करे जेके वल्नरेबल ग्रुप्स आहिनि, ख़ासि तौर ते जेके असां जहिड़ा माज़ूर माण्हू आहिनि, उन्हनि खे ई वधीक मुतासिर पियो करे। छाजे करे जो जेके क्लास जा स्कूल आहिनि या ओ लेवल जा आहिनि, उहे माज़ूरनि खे दाख़िला ई नथा ॾियनि ऐं इंक्लूसिव एजुकेशन ॾांहुं ध्यानु बि नथा ॾियनि, ऐं उन्हनि ते गवर्नमेंट जी पाबंदी आहे त 10% सीटूं तव्हां वल्नरेबल ग्रुप्स खे ॾियो, त उहे बि नथा ॾियनि। उन जो सबबु इहो आहे, हू चवनि था असांजे स्टेटस ते टाट जो जेको आहे छा थींदो आहे, पैबंद पइजी वेंदो। हाणे उन्हनि खे इहो फील थो थिए, त इन करे असांखे पूरे सिस्टम खे थोरो ट्विक करिणो पवंदो ऐं इंक्लूजन खे प्रोमोट करिणो पवंदो, छाकाणि त जेके बि असांजा वल्नरेबल ग्रुप्स आहिनि, जंहिंमें माज़ूर थी विया हलिया, जंहिंमें असांजा मिनारिटीज़ जा ॿार थी विया हलिया, जंहिंमें ग़रीबनि जा ॿार थी विया, इहे सभु इंक्लूसिवली उन्हनि सां गॾु तालीम हासिलु कनि। उनजो तव्हां ॾिसंदव त असांजे मुआशिरे ते ओवरऑल, असांजे सूबे ते हिकु तमामु वॾो फ़र्क़ु पवंदो। उन सां छा थींदो, जॾहिं हिकु क्लास में ॿारु पढ़े थो त उन्हनि जी इंटीमेसी थिए थी, पाण में दोस्तियूं थियनि थियूं, ऐं लाज़मी कोन्हे त हर ॿारु डिप्टी कमिश्नर थिए या हर ॿारु को वॾे उहिदे ते पहुचे, पर हू पोइ पंहिंजे हिसे जो कमु कंदो, हुनजी ॼाण सुञाण हूंदी, हू कंहिं वटि वञी कमु वठी बि सघंदो। डाइवर्सिटी खे रिस्पेक्ट ॾियण जी ज़रूरत आहे। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी साहिब साहिबु तव्हांजी, वॾी महिरबानी लाशर साहिबु तव्हांजी, ऐं तव्हां लॻो ॿाहिरनि वांगुरु था आयो तव्हांखे ॾिठो। जी दोस्तो, अॼोको प्रोग्राम त पंहिंजी ॼाणी ते पहुतो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त रवैयनि खे मटाइण जी ज़रूरत आहे। असांखे थोरो ॼाण जी ज़रूरत आहे। किथे किथे असां सिखणु नथा चाहियूं, किथे किथे असां सम्झणु नथा चाहियूं। असां हमेशह प्रॉब्लम हुते थींदी आहे जिथे असां ॿुधाए छॾींदा आहियूं ऐं ॿुधी छॾींदा आहियूं, पर जेकॾहिं असां सम्झाए सघूं ऐं सम्झी सघूं त मुंहिंजे ख़्याल में सभु मसइला हल थी सघनि था। पंहिंजे मेज़बान सजाद सुहाग खे ॾींदा इजाज़त, इनशा अल्लाह ताला वरी सुभाणे तव्हां सां थींदी मुलाक़ात। तेसिताईं अलाह नगहबान।